दोस्तों जॾहिं ये मुक़ाबला थींदा हुआ त अवाम तमामु घणी मोट ॾींदी हुई। उस्ताद शमन अली मीराली सिंध जो शहनशाह फ़नकार ऐं लखे माण्हुनि जे दिलनि ते राज कंदड़ मंज़ूर सखीराणी। दोस्तों इहे पाए जा कलाकार हुआ, इनखे तमामु घणो अवाम पसंदि कंदी हुई, मोट ॾींदी हुई ऐं इन्हनि जा कलाम बि तमामु घणा मशहूरु ऐं मक़बूल हुआ। खुशी में हर गम में, प्यार की मौसम में, खुशी में हर गम में, तुझी दिया याद हर पल। बस कर लुढ़क पंजा पीछद, बई अखियों से पीछद, लुढ़क पंजा पीछद, बई अखियों से पीछद, अंधन जे अग्यां रोना दिल पर, हाय अंधन जे अग्यां। दोस्तों जॾहिं बि शमन अली मीराली कलाम ॻाईंदो हो त अवाम हिनखे तमामु घणो मोट ॾींदी हुई। हिन जा कलाम तमामु घणा मशहूरु मक़बूल विया हुआ ऐं ही घणा तरा कलाम जेके ॻाया उहे इंडिया जी धुन ते ई ॻाया। ऐं दोस्तों ईअं मंज़ूर सखीराणी बि जेके कलाम ॻाया उहे इंडिया जी धुन ते ई ॻाया, जेके अवाम में तमामु घणा मशहूरु विया ऐं मक़बूल विया। दोस्तों उस्ताद मंज़ूर सखीराणी शाइरी उस्ताद बुखारी जी ॻाई, जंहिंखे हुनखे तमामु वॾी कामयाबी मिली ऐं शमन अली मीराली साहब तमामु घणी शाइरी ॻाई। उनमें मुमताज़ मौलाई बि थी वियो, वहीद हकड़ो बि थी वियो। इनखां वॾा भलोड़ शाइर बि उस्ताद शमन अली मीराली ॻाया, जिनखे अवाम तमामु घणो पसंदि कयो ऐं तमामु घणा मक़बूल कलाम विया उन्हनि जा। ऐं दोस्तों इन करे असां मुक़ाबिलो कयूं था त जीअं अवाम पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु करे, छो जो इहे ॿई चोटी जा फ़नकार हुआ ऐं इहे हिक ॿिए जो मुक़ाबले ते ई कलाम कढंदा हुआ। जेके जिन जा कलाम हूंदा हुआ हिकिड़ी धुन हिकिड़ी रम्ज़ ते ॻाईंदा हुआ ऐं उहा धुन ई पसंदि कंदा हुआ इंडिया जी म्यूज़िक जी। पोइ उन धुन ते ई ॿई कलाम ॻाईंदा हुआ, जिन अवाम तमामु घणो उन धुन खे पसंदि करे इन्हनि खे वोट ॾींदी हुई ऐं हिन जा कलाम बि तमामु घणा मशहूरु थी वेंदा हुआ। मिले मुखे मौला मुते एहसान क्या, मिले मुखे मौला मुते एहसान क्या, मुझी रूहे गजल मुझी रूहे सना मुझी रूह। दोस्तों मंज़ूर सखीराणी भी हिकिड़ो वॾो फ़नकार आहे, जंहिंखे सिंध में तमामु घणो पसंदि कयो वञे थो ऐं उस्ताद शमन अली मीराली बि सिंध जो हिकु वॾो फ़नकार ऐं वॾी शोहरत रखंदड़ फ़नकार आहे, जंहिंखे अवाम तमामु घणो पसंदि करे थी। अञा ताईं हुनजा कलाम अवाम पसंदि कंदी आहे ऐं अञा ताईं इहे कलाम ॻाईंदा रहंदा आहिनि, पर जेके बि कलाम ॻाईंदा आहिनि अवाम इन्हनि खे तमामु घणो मोट ॾींदी आहे। दोस्तों तव्हां इन्हनि जा कलाम ॿुधो था ऐं असांखे कमेंट ज़रिए राय ज़रूरु ॾींदा कयो त कंहिंजो कलाम तव्हांखे पसंदि आयो ऐं साॻी धुन ते कहिड़े कलाम फ़नकार जो कलाम तव्हांखे पसंदि न आयो ऐं कंहिंजी गायकी कंहिंजी रम्ज़ में फ़र्क़ु आहे। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾिंदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु।